चयो त हिकिड़ो पुराणो शेर आहे इमामुल अंबिया साईं जन जे मोजिज़नि मां हिकिड़ो मोजिज़ो आम तव्हां ॿुधो हूंदो आलमनि सुवारनि खां साईं जन कंहिं जाइ तां गुज़र कयो ॼार अॾियो कॾहिं कॾहिं माण्हू ॼार अॾींदा मच्छी वारा ॼार मच्छीअ जे लाइ पखियुनि वारा ॼार पखियुनि जे लाइ तितरनि वारा तितरनि जे लाइ ईअं को सेहड़नि जे ॼार सेहड़नि जे लाइ वॾनि जानवरनि जे लाइ माना मुख़्तलिफ़ को ॼार अॾलियो जंहिंमें हरणी फाथल आई इमामुल अंबिया साईं जन जो उतां गुज़र कयो त हरणी इमामुल अंबिया साईं जन खे सुञातो छो त इमामुल अंबिया साईं जन खे सुञाण जे लाइ इहा अलाह जी कुदरत हूंदी तव्हां ॿुधो हूंदो आलमनि खां त साईं जन खां जितां गुज़र कंदा त हिननि पननि मां बि साईं जन जे मथां सलाह सलाम जो आवाज़ ईंदो पत्थरनि मंझां बि आवाज़ ईंदो इमामुल अंबिया साईं जे मोजिज़नि मां इहे मोजिज़ा आहिनि इहो मोजिज़ो हमेशह जी ॻाल्हि न आहे इहो मोजिज़ो पोइ उन हरणी साईं जन खे सुञाणे के अर्ज़ु कयो त मुंहिंजा साईं मां तव्हांखे सुञाणा थी अलाह ताला तव्हांखे जहाननि जे लाइ रहमत जो सबबु बणायो साईं इंसाननि सां गॾु जानवरनि जे लाइ बि अलाह ताला तव्हांखे रहमतुल आलमीन बणायो आहे साईं मूंसां महिरबानी न कंदव मां राति खां वठी हिन ॼार में फाथल आहियां मुंहिंजा नंढड़ा बच्चा झंग में आहिनि साईं मां उन्हनि खे बुख ते छॾी आई आहियां साईं मूंसां महिरबानी कयो मूंखे ॼार मां छॾायो मां तव्हां सां वाइदो थी कयां त मां बच्चनि खे खीरु पीआरे वरी मोटी ईंदुमि बच्चनि खे खीरु पीआरे साईं जन चयो त ठीकु आहे साईं जन चयो त जॾहिं सुञातो अथई साईं जन उनजे ॼार खे खोलियो खोले करे पाण फरमायो त तूं वञ पंहिंजे बच्चनि खे खीरु पीआर मां मोहम्मद तुंहिंजो ज़ामिन आहे तेसि ताईं न वेंदुसि जेसि ताईं तूं मोटी अच पोयों शिकारी आयो हरणी त भॼी वई टप ॾींदी वई पोयों शिकारी आयो साईं जन उनखे हुकुम फरमायो त पुट तुंहिंजे ॼार में हरणी फाथल हुई उन मां मोहम्मद करीम खे सुञातो मूंखे अर्ज़ु कयो हुनजा बच्चा बुख ते हुया मां उनखे छोड़ियो अथमि बच्चनि खे खीरु पीआरण वई आहे ऐं उहा मोटी ईंदी तेसि ताईं मां तो वटि बीठो मां ज़ामिन त हुन साईं जन निहारे करे त मुंहिंजा साईं झंग जा जानवर फासाइण ॾुखिया फाथो मुंहिंजे ॼार में हरणी तव्हां उनखे छॾियो झंग जो जानवर छॾिबो आहे पोइ मोटी ईंदो साईं जन फरमायो त हुन मूंखे सुञाणे अर्ज़ु कयो आहे ऐं मां ज़ामिन आहियां तेसि ताईं न वेंदो तोसां बीहां चइसि तव्हांजी मर्ज़ी परेशान हो त हीअ त अजीब ॻाल्हि साईं था कनि ओचिते ॾिठो त हरणी अचे थी पर नंढड़ा बच्चा बि साण अथसि बच्चन समेत साईं जन जे ख़िदमत में आए बच्चन बि सिर नवाए उन्होंने बच्चन ॻाल्हायो त साईं जी अम्मा सां महिरबानी कयो असांजे लाइ अम्मा खे छॾियो त खीरु पीआरण साईं तव्हां महिरबानी इन मारीअ खे शिकारीअ खे हुकुम कयो मन तव्हांजे हुकुम जी लज रखे साईं अम्मा तो काती माफ़ थिए असांखे झंग में नंढड़ा बच्चन खे केरु पाले इहो अम्मा जो त सहारो आहे तॾहिं हुनजो ॿुधो त त माण्हू वांगुरु साईं सां ॻाल्हाइनि था तॾहिं भॼी करे इमामुल अंबिया जे हथनि खे चिंबड़ियो त साईं अॼु त मूंखे अॻु में कलमो पढ़ायो मतां मुंहिंजो मौत थी वञे तव्हांखे झंग जे जानवरनि सुञातो मां न सुञाणा इहो मुंहिंजे लाइ ख़राबु आहे अॻु में मूंखे कलमो पढ़ायो साईं जन मुर्की पिया साईं जन उनखे कलमो पढ़ायो ऐं पोइ कलमे पढ़ण खां पोइ उन चयो साईं इन कलमे जे सदके हरणीअ तो काती माफ़ आहे छॾियोसि त बचड़नि समेत जंग में वञी रही इहो एॾो मौजज़ो साईं जन जो आहे मां उहो शेर में पुराणो हिकिड़ो मां शेर चयो आहे दोस्तनि चयो त उहो ज़रूरु ॿुधायो थोरो तवजो त मां उहो ॿुधायां हाणे मां इहो इशारो करे सम्झाए वियुमि हाणे शेर में तव्हां सम्झण जी कोशिशि कजो कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां छोड़े छॾी उते हरणी हिकदम पाक पैगंबर प्यारे हुकुम कयाऊं हरणीअ खे अचु खीर तूं कर प्यारे छोड़े छॾी उते हरणी हिकदम पाक पैगंबर प्यारे हुकुम कयाऊं हरणीअ खे अचु खीर तूं कर प्यारे ड्रोड़ी तेज़ तिखी बचड़नि ॾे वई ॾाढो ख़ुशि थी बाग बहारीअ खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां
मारी मारी अची तकरार कयो ते आडो मदनी मुरसल छोड़े छडियो तो शिकार असांजो दाम में हरणी फाथल मारी अची तकरार कयो ते आडो मदनी मुरसल छोड़े छडियो तो शिकार असांजो दाम में हरणी फाथल ही गुफ्ता तेज तिखा निकता बदवी खां बेख्तियारी खां पाक पैगंबर फरमायो आया जामिन हरणी जो मां पाक पैगंबर फरमायो आया जामिन हरणी जो मां इंदी वरी सा वायदे ते छड़ तकड़ अजाई नादा पाक पैगंबर फरमायो आया जामिन हरणी जो मां इंदी वरी सा वायदे ते छड़ तकड़ अजाई नादा मूसा वायदो करे हरणी वई मोटी इंदी कहे वणकारी खां मूसा वायदो करे हरणी वई मोटी इंदी कहे वणकारी खां मारिय चयो ए मुंजा साईं कहिड़ी गाल था करियो भजी वया जे झंग जा जानवर कीअं अचन से वरियो मारिय चयो ए मुंजा साईं कहिड़ी गाल था करियो भजी वया जे झंग जा जानवर कीअं अचन से वरियो छो था मुंह के अजाया दिलासा दियो वही गाल चढ़ी दिलदारी खां छो था मुंह के अजाया दिलासा दियो वही गाल चढ़ी दिलदारी खां पाक पैगंबर फरमायो आया जामिन हरणी जो मां इंदी वरी सा वायदे ते छड़ तकड़ अजाई नादा मूसा वायदो करे हरणी वई मोटी इंदी कहे वणकारी खां थोड़ी घड़ीअ में बचड़न सूदो हरणी अची थी हाजिर सिकम जा अची सिर झुकाई आडो पाक पैगंबर थोड़ी घड़ीअ में बचड़न सूदो हरणी अची थी हाजिर सिकम जा अची सिर झुकाई आडो पाक पैगंबर चई काती कबूल में कंध ते पर मां कीअं हटा वफादारी खां चई काती कबूल में कंध ते पर मां कीअं हटा वफादारी खां अजब में मारी पैजी वियो ॾिसी हाल हकीकत सारी वायदो वफा कयो पाकन बि असां आई हरणी वीचारी अजब में मारी पैजी वियो ॾिसी हाल हकीकत सारी वायदो वफा कयो पाकन बि असां आई हरणी वीचारी पढ़ी कलमो उते ईमान दई वयो निकिरी कुफर अंधारी खां पढ़ी कलमो उते ईमान दई वयो निकिरी कुफर अंधारी खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारी खां जानवरन जो जामिन पयड़ो पाक मुहम्मद अरबी कोन छॾींदो कमर असांखे उम्मत आहियो उनजी वॾी ॻाल्हि करे छॾी कमर लगारी अल्लाह ताला उनजे कबर जे मथां किरोड़ा हराम जा मींहं नाज़िल फरमाए नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर रिवायत जे अंदर इंदो आहे थोड़ी ॻाल्हि ॿुधाए वञा बस जंहिंखे कलमो नसीब थियो आहे उनखे कुझु टेक आहे अब चवंदा आहिनि त कंहिंजे टेक ते आहे या कल्बे वारी टेक अल्लाह ताला असांखे ॾिनी आहे उमेद आहे त अल्लाह कंदो इंशाअल्लाहुल अज़ीज़ बेड़ा पार थींदा पर यारो चवंदा आहिनि न भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शेर में चयो आहे त थोरो तवजो कजो भिटाई साईं छा थो चए थो पाण ई ईंदर में हो त अॻे कंहिंखे अचे थो पाण ई ईंदर में हो त पर कुझु आऊं बि अॻ भरी थियां ओड़ो त कमु बणियो पियो आहे पर मूंखे बि त कुझु हया अचे चे पाण ई ईंदम हो त पर कुझु आऊं बि अॻ भरी थियां कुझु मां बि सुरां बाक़ी होॾे जंहिंखे कलमो अलाह नसीब कयो आहे उनजे लाइ कुझु दिलि जाइ आहे छड़ो दिलि जाइ ते बि न पर कुझु भिटाईअ जी ॻाल्हि खे बि ख़्यालु रखिजो कुझु इन पासे ॾे लड़णो आहे जेके अहकाम असांखे मिलियल आहिनि उन्हनि जी पासदारी करणी आहे बाक़ी अलाह कंदो त बेड़ा पार आहिनि अलाह कंदो बेड़ा पार ये कुरान रिवायत में इंदो जदे इमामुल अंबिया साईं जन ते कुरान पाक जी आयत नाज़िल थी वला सौफ युतीक रब्बुक फतरदा वला सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब तोखे मां ॾींदुसि एतिरो ॾींदुसि एतिरो ॾींदुसि एतिरो ॾींदुसि जो तूं मां अल्लाह खां राज़ी थींदे
हेत जो आवाज़ चाह कंहिंखे चओ था दा तूं दिलि न घबरा एतिरो तोखे मानी ॾियां थो भतु ॾियां थो तूं बसि खाई खाई बसि दुआ कंदे त माना अॻियों ख़ुशि थी पवे इमामुल अंबिया खे अल्लाह साईं फरमाए थो वल सौफ युतीका रब्बुका फतरदा मां एतिरो महबूब तोखे ॾींदुमि तूं मूंखां राज़ी थी पवंदे हाणे थोरो ॿुझो वॾी ॻाल्हि थो कयां तूं राज़ी थी पवंदे एतिरो ॾींदुमि पोइ किताब में अचे थो त इमामुल अंबिया साईं फौरन रब जे ज़ात जो कसम कयो त मुंहिंजा रब मूंखे तुंहिंजे किबरियाईअ जो कसम आहे मां तेसि ताईं तोसां राज़ी न थींदुसि जेसि ताईं सॼी उम्मत गुनाहगार छॾाए करे जन्नत ॾे न वठी वञा एॾी टेक अथव पर भिटाईअ वांगुरु कुझु आऊं बि अॻु भरी थियां कुझु पाण जा लक्षण बि थोरा सुधारियऊं त अलाह कंदो राय का न थींदा जंहिंखे कलमो नसीब कयो अथई उनखे अलाह कंदो त इंशाअल्लाह अलाह जे रसूल फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह जंहिं चवंदड़ चयो ला इलाहा इल्लल्लाह सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इमामुल अंबिया फरमायो त जंहिं चवंदड़ ईअं चयो दखल अल जन्नह जन्नत में वेंदो साईं जन खे हिकिड़े साहिबी अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह पोइ गुनाह करे पोइ बि जन्नत में वेंदो साईं जन फरमायो कलमे जे करे वेंदो साईं हे गुनाह साईं फरमायो त पोइ बि वेंदो पोइ किताबनि में ईंदो आहे त पोइ छा मसइलो आहे पोइ अदा ॿुधो अथव अदा तव्हां उज़ही कंदा हूंदा जेके उहे कातियूं बातियूं ठपाईंदा हूंदा ॾयूं पोइ कुहण खां पोइ वरी कातियूं चकर में उछलींदा हो वाह में उछलींदा कारे कंदा हो हा भाउ रखंदा हो वरी उहे कटिजी वेंदियूं पोइ छा कंदा हो उछलींदा हो ठपराइण छा मखींदा हो मखण ठपाईंदा कीअं हो कातीअ खे कीअं ठपाईंदा हो हा लोहर वटि लोहर वरी आङुरनि सां हीअं मलींदो हूंदो मखण वांगुरु की न वॾाण ठोकींदो हूंदो ईअं कुटका सुटका थींदा जेकॾहिं अमल न कयो निमाज़ रोज़ो न थींदो त कलमो जन्नत ॾे वठी वेंदो पर छटका ईअं थींदा ॻाल्हि सम्झ में अचे थी जीअं लोहर कुटे ईअं कुटको थींदो पोइ कुटको लोहर वारो सवलो आहे फ़रिश्तनि वारो ॾुखियो अलाह खां दुआ आहे त अलाह ताला उन कुटके खां तव्हां असांखे बचाए बहरहाल मां साईं जन खे अर्ज़ु कयां थो त जेकर अचनि त सुठो आहे नमाज़ बाद में थिए साईं हैदरी साहब